बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं लाइक कमेंट ऐं बेल आइकन जे बटन खे बि लाज़मी प्रेस कजो त जीअं हर अचण वारी वीडियो तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जो असांजो टॉपिक आहे मलिक नदीम। मलिक नदीम जी ज़िंदगी जो अहवाल असां पढ़ूं था ऐं इहो जेको आहे ॾाढो अहम टॉपिक आहे, छो त जेका पास्ट पेपर में बि इन जे आहे, इन जी जेका तालीम किताबूं ऐं शाइरी इहे छा जो मौजूदु आहे। मलिक नदीम जेको आहे सिंधी ॿोली जो शाइर ऐं प्रोफेसर हो। मलिक नदीम जो असुलु नालो अब्दुल रज़ाक मलिक हो। ही 8 अप्रैल 1946 ईस्वी ते कशमोर ज़िले जे शहर कंदकोट में पैदा थियो। सिंधी अदब में MA ऐं LLB जूं डिग्रियूं हासिलु कयाई। इहो मुनफ़रिद शाइर हो, पर तहक़ीक़ जे शोबे में बि संदसि अहम ख़िदमतूं आहिनि। मलिक नदीम जी शाइरी में ख़ासि तौरु तजरीदी नज़म सुञाणप हुई। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में सिंधी शोबे में प्रोफेसर रहियो। हिन डॉक्टरेट जी डिग्री पिणु हासिलु कई। संदसि तजरीदी नज़मनि जो किताब पिणु छपियल आहे। संदसि फर्ज़ंद सिकंदर मेहराण पिणु अदब जे शोबे सां सलाड़ियल आहे, जंहिं ताज़ो संदसि शाइरीअ जो किताब मुंहिंजी जवानी कंहिं बि मौसम न चोराई तरतीब ॾेई छपिरायो। मलिक नदीम जेको आहे 9 मार्च 2010 ईस्वी में वफ़ात करे वियो ऐं मलिक नदीम जेको आहे 1946 ईस्वी में पैदा थियो हुयो, 8 अप्रैल 1946 ते, ऐं वफ़ात जेका अथसि 9 मार्च 2010 में। हिन में असां उन जी ज़िंदगी जो अहवाल पढ़ियोसीं त उन जेको छा हुयो ऐं तालीम छा हुयसि, पैदाइश छा हुयसि ऐं वफ़ात कॾहिं हुयसि। हाणे पढ़ूं था तजरीदी नज़म जी शाइरी ऐं जेको आहे तजरीदी नज़म। इस्तिलाही तौर ते तजरीदी नज़म एब्स्ट्रैक्ट पोइम खे चइबो आहे, जंहिं में को बि मौज़ू अहिड़ी तरह बयानु कयो वञे ॼण त इहो बेरब्त ख़्यालु हुजे। हीउ हिकु राज़ भरियो नसराणो नज़म हूंदो आहे, जंहिं में बयानु हिकिड़ो ऐं मक़सदु ॿियो हूंदो आहे। तजरीदी नज़म शाइरीअ जो हिकु क़िस्म आहे। सिंधी ज़बान में डॉक्टर मलिक नदीम जी तजरीदी नज़मनि जो पहिरियों किताब तजरीदी नज़म उनवान सां छपियल आहे। हाणे तजरीदी नज़म पढ़ियोसीं त उहो छा हूंदो आहे, उनजो कंहिंजो किताब छपियल आहे। हाणे आहे तजरीदी शाइरी। तजरीदी शाइरी वरी एब्स्ट्रैक्ट पोइट्री हूंदी आहे, जंहिंमें तजरीदी शाइरीअ में शयुनि या ख़्यालनि खे अहिड़े अंदाज़ में पेश कयो वेंदो आहे जो उहे हक़ीक़त जे उबतड़ या गैर हक़ीक़ी लॻनि, याने उहे ख़्याली ॻाल्हियूं अणथीणियूं लॻनि, पर अहिड़नि नज़मनि जे पुठियां का न का हक़ीक़त या मक़सदु ज़रूरु हुजणु घुरिजे। तजरीदी नज़म खे गुजारत जो अंदाज़ बि चई सघिजे थो। जीअं गुजारत जी ज़ाहिरी सूरत हिकिड़ी हूंदी आहे, पर उनजो अंदर उन जी भञणी या असल हक़ीक़त लिकियल हूंदी आहे। ईअं तजरीदी नज़म में बि असल हक़ीक़त नज़म जे पस पर्दा लिकियल हूंदी आहे, याने नज़म जो बयानु हिकिड़ो ऐं मक़सदु बिल्कुलु जुदा हूंदो आहे। सिंधी तजरीदी शाइरी में पहिरियों नालो पंहिंजो अचे थो, जेको कल्हण जे दौर में हुयो, जंहिंजी शाइरी बैतनि जी सूरत में आहे, पर उन में तजरीदियत जा रंग भरियल आहिनि। जदीद दौर में मलिक नदीम जेको आहे तजरीदी शाइरी जो नुमाइंदो शाइर थी गुज़रियो आहे। इहो हुयो अॼु जेको आहे असां पढ़ियोसीं मलिक नदीम जो तारुफ़ ऐं उनजो उन जी पैदाइश, उनजी तालीम ऐं जेको आहे उन जे जेके कहिड़ा किताब छपियल आहिनि ऐं उहो छा कंदो हुयो। उमेदु आहे त जेको इन मां तव्हांखे इहो लेक्चर इंशाअल्लाह जल्द ॿिए लेक्चर में तव्हां सां गॾु हूंदसि। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।